रहमान रहीम इंतहाई शुक्रगुज़ार आहियां वज़ीर तलीम साईं शाह साहब जो, सेक्रेटरी एजुकेशन साईं ख़ालिद शाह साहब जो, जिन एक दफ़ो ॿीहर सिंध जे कॉलेजनि लाइ ऑनलाइन सिस्टम जे शुरूआत कई आहे, जेका 1 जुलाई खां स्टार्ट थी रही आहे। त जेके बि ख़्वाहिशमंद शागिर्द आहिनि, वालदेन आहिनि, जेके दाख़िला वठणु चाहिनि था उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादूअ में 11वीं क्लास लाइ, उन्हनि खे आउं ॿुधाइणु चाहियां थो त 9 जी मार्कशीट जे बुनियाद ते ऐं 10 जी सिप जे बुनियाद ते तव्हां असां वटि ऑनलाइन फार्म भरे सघो था। कंहिं बि हवाले सां अगरि अव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त डिग्री कॉलेज दादू जे अंदरि असां वटि हेल्प डेस्क एडमिशन पर्पज़ लाइ जोड़ी वई आहे, जंहिंमें अव्हां वालदेन ऐं शागिर्द अची सघो था। अगरि को इशू आहे त असीं उनखे हल करण लाइ असांजो जेको स्टाफ आहे, अली नवाज़ पवर आहे, हाकिम आहे, प्रोफेसर ख़ालिद हुसैन शुमरो आहे, उहो अव्हां सां ताउन कंदा। त इन हवाले सां जेके बि शागिर्द दाख़िला जा ख़्वाहिशमंद आहिनि उहो ऑनलाइन फार्म भरे सघनि था। गुज़िरियल साल बि शागिर्दनि जे हिकिड़े वॾे तादाद असां वटि फार्म भरियो ऐं जिन खे बि मुश्किलात जो मुंहुं ॾिसणो पियो, उन्हनि जो असां फार्म पाण वटि विहारे उनखे आराम सां सम्झाए भरियोसीं। त हिन दफ़े हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि लाइ मौक़ो आहे त हू पंहिंजो ऑनलाइन फार्म भरे सघनि था, छो त जीअं ई असांजो वेकेशन जो पीरियड ख़तमु थींदो त इंशाल्लाह असांजे क्लासिस स्टार्ट थींदा। उनजे लाइ जेके बि ख़्वाहिशमंद शागिर्द आहिनि उहो पंहिंजो ऑनलाइन फार्म भरनि ऐं अगरि कंहिंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असां वटि अचनि। CCAP 1 जुलाई 2022 खां स्टार्ट थी वेंदो। न सम्झण जी सूरत में, फार्म न भरण जी सूरत में असां अव्हां सां ताउन कंदासीं। अव्हांजो फार्म आराम सां असां वटि भरिजी सघिजे थो। पाकिस्तान ज़िंदाबाद।